सिंधु दरिया में ॿोॾ जे पाणीअ जो दॿाउ वधी वियो आहे। कच्चे जे केतिरनि ई इलाइक़नि में ॿोॾ जो पाणी दाख़िल थी वियो आहे, जॾहिं त हज़ारे ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। वधीक रहियल ॻोठनि में पिणु पाणी दाख़िल थियणु शुरू थी वियो आहे। कच्चे जे इलाइक़नि में पाणी दाख़िल थियण सबबि हज़ारे एकड़नि ते पोखियल मुख़्तलिफ़ फ़सुल पाणीअ में ॿुॾी तबाह थी विया आहिनि। कच्चे जे रहवासियुनि पंहिंजी मदद पाण तहत पंहिंजे ॿारनि बचनि सामान ऐं माल मता समेत लॾ पलाण शुरू करे छॾी आहे। आपाची खाते जे ज़रियनि इम्कानी ॿोॾ में इज़ाफ़े जी दावा कंदे इहो ॿुधायो आहे त गुड्डू बैराज वटि हिन वक़्तु मथियां पाणीअ जो मथां वेकिरो 4,69,899 क्यूसिक ऐं हेठियां वेकिरो 4,43,352 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त सखर बैराज में मथियां वेकिरो 4,44,040 क्यूसिक ऐं हेठियां वेकिरो 4,05,740 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। आपाची ज़रियनि मूजिबि कोटड़ी बैराज में हिन वक़्तु पाणीअ जो मथियां वेकिरो 1,81,956 क्यूसिक ऐं हेठियां वेकिरो 1,44,871 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। सिंधु दरिया में पाणीअ में ॼाड़ सबबि वॾो नुक़सानु थियण जा इम्कान ज़ाहिर कया पिया वञनि, जॾहिं त दरिया केनालनि ऐं वहां जे बंदनि ते पाणीअ जो दॿाउ वधण सबबि सेमा वहण ऐं गहरा पवण जा इम्कान ज़ाहिर कया पिया वञनि, जॾहिं त कुझु इलाइक़नि में इहे पिणु इतला आहिनि त सिंधु दरिया जे बंदनि मां सेमो वही रहियो आहे ऐं अक्सर इलाइक़नि ते गहरा पिणु पइजी रहिया आहिनि। ॻोठाणनि, हारियुनि ऐं आबादकारनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त इम्कानी ॿोॾ जे ख़तरे खे नज़र में रखंदे सिंधु दरिया जे बंदनि, केनालनि ऐं वहानि जा कपर फ़ौरी तौर ते मज़बूत कया वञनि त जीअं हिन साल ॿोॾ जे नुक़सान खां बची सघिजे। अरशद शाह, इबरत न्यूज़, हैदराबाद।